बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼु जो शेर मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो। हीअ लतीफ़ियात तां मूं जेको आहे सो पढ़ियो आहे। लतीफ़ियात जो पेज तां पढ़ां थो। चए थो सर्दीअ सालम न रहां कोसी सहां कान, अमन ॾेज अमान तूं दूर कर ॿिया दान, पांडप खाई पान विझ पिक पेनार ते। हाणे हिन जी माना त हुन ते हेठां लिखी छॾी आहे, ॾाढी सुठी तशरीह लिखी अथसि, पर मां बि जेका पंहिंजो असांजो भाउ उहो तव्हांखे मां ॿुधायां। चए थो त यार गर्मी सर्दी तव्हां सहाई कोन, अमन ॾेज अमान तूं दूर कर ॿिया दान, जे तूं मूंखे पनाह ॾे, अमन ॾे मूंखे पनाह ॾे, ॿी ख़ैरात सभु ॿिया दान सभु परे कर। अमन ॾेज तूं अमान दूर कर ॿिया दान, ॿी ख़ैरात सभु परे कर। मां ॿी काश नथो घुरां, मां घुरां थो मूंखे अमन ॾे, मूंखे पनाह ॾे। छो त पनाह अलाह साईं खे इहा लफ़्ज़ु प्यारो हूंदो आहे पनाह जो, अमन जो। तंहिंजे करे अमन अमान वारी दुआ घुरंदा कयो। तव्हां बि फिरोन बि अमन जी दुआ घुरी, पनाह ॾे मूंखे। पोइ अलाह साईं चयो त तोखे जहिड़ो न रखंदुसि बाक़ी तुंहिंजे लाश खे पनाह ॾींदुसि जो वञणी अथई। ॾिसो था तव्हां पियो आहे। चए थो हाणे पांडत खाई पान विझ पिक पेनार ते। चए थो त मां ही पेनार चइबो आहे फ़क़ीर खे, पिनण वारे फ़क़ीर खे, पेनार खे। चए थो त इन ते जेको आहे सो पिक विझ ऐं मूंखे जेको आहे सो पंहिंजो अमान ॾे। दोस्तो उमेद त हीउ बैत तव्हांखे पसंदि आयो हूंदो। बैत कंहिंजो आहे ऐं कंहिं बि आहे जंहिं मूं पढ़ियो आहे त मूंखे पक न आहे त बैत कंहिंजो आहे। हेठां अॻिते लिखियो बि न आहे त कंहिंजो बैत आहे। दोस्तनि खे गुज़ारिश त जंहिंजो बैत लिखनि त उहो ज़रूरु लिखनि त छा आहे या हीउ को ॿियो आहे। हक़ मौजूदु जीअं लतीफ़ जी ॿोली।